नाज़रीन, दादू में शहीद बेनज़ीराबाद मेडिकल यूनिवर्सिटी में हाउस जॉब कंदड़ डॉक्टर परवीन रिंद प्रेस क्लब अॻियां इंसाफ़ लाइ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। उन हवाले सां ॾिसूं था मुश्ताक शाणी जी ही रिपोर्ट। मां इहो ई चवंदसि इंशाल्लाह मूंखे भाइर जेके बि आहिनि सोशल मीडिया वारा भाइर मूंखे दादू वासी जेके आहिनि त मूंखे इंसाफ़ अठाए ॾियारींदा। इंशाल्लाह मूंखे इंसाफ़ ज़रूरु मिलंदो ऐं जवाबदार जेके आहिनि से गिरफ़्तार थींदा। अॻु में जेके वाक़िया थिया निमृता वारो आहे, डॉक्टर अशमत शाह वारो, उहो नौशीन शाह वारो, उन जे बारे में चयो आहे त उन्हनि ख़ुदकशी कई आहे। ख़ुदा न ख़ास्ता अवां सां बि अहिड़ो सीन थिए हा त पोइ छा चवणो हिन। मूंसां अगरि अहिड़ो सीन कयो वञे हा त शायदि मुंहिंजे नाले बि इहो ई चयो वञे हा त इन ख़ुदकुशी कई, इस बच्ची ने ख़ुदकुशी की, शायदि इहो ई चयो वञे हा। डॉक्टर निमृता हुजे या डॉक्टर नौशीन हुजे, इन्हनि ख़ुदकुशी नाहे कई, इन्हनि खे मारियो वियो आहे। ऐं उनखे हिकिड़ो क़त्ल करण जी कोशिशि कई वई आहे, हिकिड़ो जिनसी हिरासत करण लाइ उनखे ब्लैकमेल कयो वियो आहे। ऐं तइलीमी इदारा जेके तमामु नियाणियुनि खे जेको हिकिड़ो ब्लैकमेलिंग कनि पिया मार्कुनि जे करे ऐं इनखे सेमेस्टरनि में थ्योरी में पास करण जे करे। ऐं हिकिड़े असांजे मेडिकल फील्ड हिकिड़ी मसीहा फील्ड आहे, जेको असांजे मेडिकल जो भेण या नंढड़ी या को ॿाहिरि उते तालीम पिराए थो, उहो हिकिड़ो ज़िंदगी बचाइण जे लाइ उतां हिकिड़ो थ्योरी हासिलु करे थो, उहो पंहिंजी ज़िंदगी जो अंत कीअं थो आणे सघे। सिंध हुकूमत असां सां फ़िलहालु को बि सहकार कोन कयो आहे। असां एहतजाज कयो आहे, उनखां पोइ असांजी FIR लॉन्च थी आहे ऐं जेको आहे सो असांजा जवाबदार हिन महिल ताईं गिरफ़्तार कोन थिया आहिनि। हू वॾा बाअसर आहिनि, उन्हनि जी वॾी पुष्ट बनाई आहे ऐं उन्हनि खे वॾी सपोर्ट पई मिले ऐं उन्हनि खे स्पेस ॾिनो थो वञे त ऐं उन्हनि खे गिरफ़्तार नथो कयो वञे। असां उन्हनि खे जेको आहे उन्हनि जे लाइ हे जिदोजहद कंदासीं त उन्हनि खे हू गिरफ़्तार कनि। असांजो हीउ एहतजाज उन्हनि जे लाइ आहे त उन्हनि खे फौरी तौरु गिरफ़्तार कनि। हू वॾा बाअसर आहिनि। असांखे नवाब शाह वञण में वॾी दुश्वारी थिए थी। असीं कल्ह बि नवाब शाह वियासीं, असांजे पोयां गाॾियूं लॻियूं, अॻियां पोयां असांखे असलो ॾसियो वियो। तकलीफ़ दे माहौल में इल्मी अदबी शख़्सियतूं नथियूं थियनि ऐं मुराद शाह खे असां इहो अपील कंदासीं त चाहे नौशीन शाह हुजे या असांजी हीअ अदड़ी हुजे जेका माना इहा दर्दनाक कहाणी असां ॿुधी आहे असांजे इल्मी अदबी यूनिवर्सिटियुनि मां। हुकूमत खां इहो पुछण थो चाहियां त आख़िर तइलीमी इदारा कंहिंजे हथ में आहिनि? छा इहो वॾो असां वफ़ाक़ ते ॾियूं, इमरान ते ॾियूं? तव्हांजे हथ में आहिनि तइलीमी इदारा जिन सां उते बगेड़ नियाणियुनि सां उते नाजाइज़ियूं कनि पिया, तव्हां को बि एक्शन न पिया वठो। अफ़सोस आहे तव्हांजी अहिड़ी किनी हुकूमत ते, असांखे शर्म थो अचे। सिंध हुकूमत जेको आहे सो जेको अमल आहे, जेको ख़ामोशी आहे, ख़ामोश तमाशाई बणियल आहे। नवाब शाह में जेको डॉक्टर परवीन रिंद सां वाक़ियो थियो उनजी मज़म्मत कयूं था। अॼु डॉक्टर परवीन रिंद दादू प्रेस क्लब ते पहिरें उघाड़े पहिरें पंधु दांह खणी आई आहे त मूंखे इंसाफ़ खपे। उतां जो जेको राशी आहे ग़ुलाम मुस्तफ़ा राजपूत, उहो हिनमहिल ताईं आज़ादु आहे ऐं नवाब शाह यूनिवर्सिटी जो राशी VC आहे जेको उनखे बचाइणु चाहे थो।